सिंध हाई कोर्ट सूबे में 2023 दौरान ॾिनल इश्तारनि जी बुनियाद ते ग्रेड 1 खां ग्रेड 15 ताईं कयल 54,000 खां वधीक भर्तियूं कालादम करार ॾेई छॾियूं। समूरी भर्तियूं नए सिरे करण जो हुकुम। अदालत आईंदा वाकिन इंटरव्यू जी बुनियाद ते भर्तियूं न करण जो हुकुम बि ॾेई छॾियो। अदालत सिंध में 54,000 खां वधीक भर्तियुनि वारे केस में अहम टीम जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त सिंध हुकूमत नए कानून तहत भर्तियूं यकीनी बणाए ग्रेड 1 खां 15 ताईं भर्तियूं ज़िलई बुनियादनि ते कयूं वञनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ग़लत तशरीह सबबि हिकु वॾी पार्टी खे चूंड अमल खां ॿाहिरि कयो वियो। किरोड़े वोटर्स जो बुनियादी हक़ मजरू थियो। सुनियतात काउंसिल जी मख़सूस सीटुनि वारे केस में जस्टिस अतरमिन लाइ जो इज़ाफ़ी नोट जारी। जस्टिस अतरमिन लाइ पंहिंजे इज़ाफ़ी नोट में लिखियो आहे त ॿुधायो वञे पीटीआई खे चूंड अमल खां ॿाहिरि छो कढियो वियो। चूंडुनि खां अॻु, चूंडुनि दौरान ऐं बाद में कहिड़ियूं शिकायतूं हुयूं। इलेक्शन कमीशन मुकमिल रिकॉर्ड फराहम करे। इलेक्शन कमीशन जे वकील चयो आहे त हिकु सियासी पार्टी सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी तशरीह जे बुनियाद ते नाइल थी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो मक़सदु कंहिं बि सियासी पार्टी खे चूंड खां ॿाहिरि करणु न हो। इंसाफ़ खां सवाइ को बि मुआशिरो तरक़ी नथो करे सघे। आइन जे उबतड़ का बि कानून साज़ी नथी करे सघिजे। नई आइन सां टकराव जोगी कंहिं बि कानून साज़ी जी इजाज़त ॾेई सघिजे थी। चीफ जस्टिस काज़ी फैज़ी सां इस्लामाबाद में इंसाफ़ सभिनी लाइ जे उन्वान हेठि सिंपोज़ियम खे ख़िताब कंदे चयो आहे त असेंबली में मख़सूस सीटुनि ते चूंडिजी आयल औरत मेंबरनि जी कारकर्दगी मर्द मेंबरनि खां वधीक बहितर हूंदी आहे। मुल्क में औरत खे विरासत जो हक़ न मिलणु अहम मसइलो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में ॿोॾ ऐं बरसात मुतासिरनि जी 21 लख घरनि जी तमीर लाइ रखियल रक़म 1 अरब 60 करोड़ मां वधाए 2 अरब 96 करोड़ रुपया करे छॾी। एक्नेक जे इजलास में K4 फेज़ 2 लाइ 167 मिलियन ऐं क्लिक कराची मंसूबे लाइ 60 अरब रुपया मंज़ूर। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठि एक्नेक जे इजलास में सिंध जे 3 मंसूबनि जी मंज़ूरी ॾिनी वई। सूबाई वज़ीर जाम खान शोरो इजलास में शिरकत खां पोइ KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॿोॾ मुतासिरनि जे घरनि जी तमीर लाइ रक़म वधाई वई आहे। हेल ताईं सिंध हुकूमत खे 7 लख घरनि जा पैसा मिली विया आहिनि। बाक़ी घरनि जी तमीर लाइ एशियाई तरक़ियाती बैंक सां मुआहिदो थियल आहे। वज़ीर आज़म ऑफिस ॻुझनि इदारनि जे ऑफिसर्स खे कंहिं बि जज सां राब्तो न करण जूं हिदायतूं जारी करे। IG पुलिस बि मातहत ऑफिसरनि खे अदलिया में मुदाख़लत खां रोके। लाहौर हाईकोर्ट अदलिया में मुदाख़लत रोकण लाइ 5 नुक़्तनि ते ॿधल SOPs जारी करे छॾियूं। लाहौर हाईकोर्ट चयो आहे त जजिस मोबाइल फ़ोन्स में हर कॉल रिकॉर्ड कनि। पंजाब जूं दहशतगर्दी टोड़ अदालतूं 9 मई बाबति केसिस खे तकड़नि बुनियादनि ते खुलाइनि। सिंध जे आपाशी खाते आपाशी निज़ाम खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो। अरबे रुपयनि जी बजट ख़र्च थियण बावजूदि खाते जी कारकर्दगी ॿुड़ी। अहम मनसूबा रुलड़े जो शिकार। KT न्यूज़ जे प्रोग्राम बी मेरन में शिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं अची विया। सखर ऐं गुडू बेराजिस जी बहाली वारो 74 अरब 61 करोड़ रुपयनि जी लाॻत वारो मनसूबो वक़्त सिर मुकमिल न थी सघियो। 24 अरब रुपया ख़र्च ज़ाहिर करण बावजूदि ॿिन्ही बेराजिस जी हालत रहम जोगी। हेल ताईं पुराणा गेट बि तब्दील न थी सघिया। बंदन ऐं सिमन नालनि जी मरमत तोड़े घाटी जे नाले ते बि अरबे रुपया हड़प। 2022 ईस्वी जी बोर्ड में तबाही मचाईंदड़ सुपिरियो बंद ते टके जो कमु न थियो। हंधा हंधा टुटल। FB बचा बंद जी पिचिंग जो कमु बि अणपूरो। बान सैदाबाद वेझो LS बचा बंद खे ॾिनल कट मथां रोड बि ठही न सघियो। 0 पॉइंट खां हमल ढंढ ताईं FP बंद जो कमु बि मुकमिल न थियो। सेवण खां समुंड ताईं पाणी छोड़ करण ऐं मंछल ढंढ तोड़े सिंधु दरिया खे आलूदा थियण खां बचाइण वारो RBOD
ब मनसूबो 23 सालन खां रोलण जो शिकार, कागज़नि में अरबे रुपया ख़र्च थी विया। पंजाब असेंबली जे स्पीकर ऐवान जो माहौल साज़गार रखण लाइ एथिक्स कमेटी ठाहिण जो ऐलान करे छॾियो। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मलिक अहमद ख़ान चयो आहे त ऐवान में कंहिंखे बि गारियुनि जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मेंबर इख़्लाक़ियात खां ॿाहिरि वेंदा त संदनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ऐवान में गार गंद खे बर्दाश्त न कयो वेंदो। खिपरो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में अॻूणे तालुके नाज़म समेत 2 ॼणा क़तल। मिडभाइटी वारे इलाइक़े में ताड़ में ठल हथियारबंदनि फायरिंग करे हुरजमात जे अॻुवाण हाजी ख़ुदाबख़्श दर्स ऐं सदस्य मुहाफ़िज़ ख़ालिक ॾिनो दर्स खे क़तल करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ शहर में छॾल बंदि हड़ताल। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। GDA ख़ुदाबख़्श दर्स जे क़त्ल जी घणरुखी जांच लाइ आला सतही कमेटी जोड़ण ऐं कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो करे छॾियो। पीपल्स पार्टी पारां ख़ुदाबख़्श दर्स जो क़त्ल सांगड़ जो अमन ख़राब करण जी साज़िश करार। GDA तर्जुमान इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हुकूमत जी चुर्च ते फैली गए हुरजमात जे अॻुवाणनि खे निशानो बणाए पियो वञे। संदन सब्र खे कमज़ोरी न सम्झो वञे। PP अॻुवाण शाज़िया मरी चयो आहे त ख़ुदाबख़्श दर्स जो क़त्ल सांगड़ जे अमन ख़िलाफ़ साज़िश आहे। जी अमन यकीनी बणाए। हैदराबाद में मिल्कियत जी तकरार तां दर आॾो भित लॻाए घर में क़ैद कयल औरत ऐं संदसि धीउ जो केस 3 ॼणनि मथां दाख़िल। हिकु जवाबदार गिरफ़्तार। औरत तस्लीम जी फरियाद ते जवाबदार सुहेल संदसि ज़ाल साइमा ऐं वसीम खे नामज़द कयो वियो। पुलिस केस दाख़िल थियण बाद हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार जो नालो ज़ाहिर न कयो वियो। कश्मीर कंदकोट ज़िलो अगवा इंडस्ट्री बणियल 11 मुगवी धाड़ेलनि वटि यरगमाल। मुगवियुनि जे वारसनि खां लख रुपया भूख तलब। पुलिस ऑपरेशन में बि को नतीजो न ॾेई सघी। गोसपुर में 3 हिंदू नौजवाननि संजय कुमार नतेश गयाणी ऐं नतेश कुमार जे अगवा वाक़े ख़िलाफ़ छॾल बंदि हड़ताल। कश्मीर में बि नौजवान एताज जे सॾ ते रैली कढी वई। पिंगरियो भरिसां बरसात दौरान विज किरण सबबि 1 ॼणो फोट ते 3 ज़ख़्मी थी पिया। कोट नाथू कासकली में बरसात दौरान वण हेठां बीठल धनार मथां विज किरण सबबि 25 वरनि जो साईं बख़्श फोत थी वियो। लखाडेनो समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। उमरकोट ऐं नवकोट में बि तेज़ बरसात गर्मी जो ज़ोर कंहिं हद ताईं घटिजी वियो। कावश ऐं KT न्यूज़ जे सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार बुगियो जो गुलशन हदीद में टीजो क़ुरान खानी बि कई वई। क़ुरान खानी में सहाफ़िन ऐं अज़ीज़नि समेत ॿियनि शिरकत कई। सहाफ़िन जो चवणु हो त ज़ुल्फ़कार बुगियो सहाफ़ती दुनिया जो वॾो माण्हू ऐं इन्वेस्टिगेशन जी रिपोर्टिंग में महारत रखंदड़ हो। हुन समूरी ॼमार सहाफ़त ईमानदारी सां कई। ईरान जी सदारती चूंडुनि में को बि उम्मीदवार घुर्बल अक्सरियत हासिल न करे सघियो। 5 जुलाई ते ॿीहर वोटिंग थींदी। ईरान जी घरू वज़ारत तस्दीक़ कई आहे त कंहिं बि उम्मीदवार खे 50% वोट न मिलण सबबि 5 जुलाई ते ॿीहर पोलिंग कराई वेंदी। सदारती इलेक्शन जे ॿिए मरहले में मसूद ऐं सईद जलीली में मुक़ाबिलो थींदो। T20 वर्ल्ड कप जे फाइनल में भारत मैच खटण लाइ ॾखण अफ्रीका खे 177 रन जो हदफ ॾेई छॾियो। भारती कप्तान रोहित शर्मा 9, ऋषभ पंत 0, सूर्या कुमार यादव 3 ऐं अक्षर पटेल 47 रन्स ठाहे आउट थिया।